पुलिस असांजा छेलो ऐं बकरी खणी वई आहे, हुनखे महीनो गुज़रियो आहे, वापसि नथा कनि ऐं असांखे चोरीअ जी कूड़ी एफआईआर में इनवॉल्व कयो आहे ऐं उहो छेलो रुकवरी ॾेखारे मालिकनि खे ॾिनो ऐं बकरी गायब कई आहे। वधीक अचो त हिन खां पुछूं हुनजो छा चवणो आहे। अम्मा छा थियो आहे? अबा बकरी का है या छेलो का है या असांखे उहे नथा वापसि मिलनि। मूं क़ुरान बि ऐसे गुलाम कादर खे ॾिनो, मूंखे गुंदास पियो वणे। अबा असां सां ज़ुल्म आहे, निसोरो आहे, ज़ुल्म असांजा हमरा बदला 5 ॾींहंनि खां पोइ असांजो असांजे माल मारी हलिया विया, असांखे थैला ॾेई केरायूं छा कंदो आहे तूं? इहो पिनंदो आहे बा, इहो वीचारो पिनी सिर अच्छा, ये अखियुनि खां माज़ूर आहे। ॾिसो हिन माज़ूर माण्हू ते कूड़ो केस दाख़िल करे ऐं जेको आहे हुन ॿाहिरुनि ते हिन जा छेलो ऐं बकरी कया आहिनि। हे क़ुर शरीफ़ खणी दलीपोटा चौकी ते पहुता आहिनि त असांखे पंहिंजो माल वापसि ॾिनो वञे। तव्हां कहिड़ी अपील कंदो? शरफ़ रोज़ छा अपील आहे ॿुधायो? अपील आहे त असांखे पंहिंजो माल मोटी मिले सफ़ा मिसकीन असां सां वॾो ज़ुल्म हे ॾिसो एसएसपी साहब, तव्हांजी पुलिस तव्हांजी कारकर्दगी, तव्हां सेल्फी में पूरा आयो ऐं हिते ग़रीब मज़लूम बेपोच माण्हू सां छा ज़ुल्म आहे, तव्हांजी पुलिस छा करे रही आहे, हीउ तव्हां ॾिसो। उमेदु था कयूं त हिन ग़रीबनि सां तव्हां इंसाफ़ कंदो।